क्लास फर्स्ट ईयर कोई मेडिकल इन हायर सेकेंडरी स्कूल खोरा ईंदे चवनी आओ विंदे चवनी वेह ईंदे चवनी आओ विंदे चवनी वेह छॾे सायो ॾेह अङण अचिजे उन्हनि जे स्टेज ते वेठल मुअज़्ज़िन महिमान गिरामीन ऐं उस्ताद साहिबान ऐं मुख़्तलिफ़ स्कूलनि खां आयल मुंहिंजा शागिर्द भाइयो अस्सलाम वालेकुम। जेका मुंहिंजी टॉपिक आहे इम्पोर्टेंस ऑफ इंटेलिजेंस, आर्टिफिशियल इंटेलिजेंस। ॾिसो, सभ खां पहिरियों असांखे सम्झणु घुरिजे त आर्टिफिशियल इंटेलिजेंस लफ़्ज़ जी माना छा आहे। आर्टिफिशियल इंटेलिजेंस असांखे चवे छा थो। सभ खां पहिरियों असां उन ते गौर कंदासीं। आर्टिफिशियल मीन्स नो नेचुरल मीन्स हथ जी ठहियल एंड इंटेलिजेंस मीन्स ज़हानत। त आर्टिफिशियल इंटेलिजेंस लफ़्ज़ जी माना थी हथरादू ज़हानत। ॾिसो, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो जेको बुनियादु आहे उहो सभ खां पहिरियां 1936 ईस्वीअ में विधो वियो ऐं 1950 ईस्वीअ में मुख़्तलिफ़ साइंसदाननि गॾिजी कमु कयो। फॉर एग्ज़ाम्पल्स मशीनरी सोच थी वई, फाइबरनेटिक्स, ऑटोमेटिक्स थ्योरीज़ एंड इंफॉर्मेशन ऑफ प्रोसेस। इन्हनि ते मुख़्तलिफ़ साइंसदाननि पंहिंजी ज़ाती हैसियत सां तमामु घणो कमु कयो ऐं 1956 ईस्वीअ में जॉन डॉट माउंट कॉन्फ्रेंस में डॉक्टर जोहन मीकांती उन्हनि सभिनी साइंसदाननि जे गॾु कयल कमनि ऐं ख़िदमतुनि खे हिकु नए तरीक़े सां पेश कयो, जंहिंखे नालो ॾिनो वियो आर्टिफिशियल इंटेलिजेंस। जनाब सदर, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दुनिया में पहिरियों प्रोग्राम थियो उनखे नालो ॾिनो वियो लॉजिक थ्योरीज़। लॉजिक थ्योरीज़ जो मेन मक़सदु इहो हुयो त जेके बि मसइला आहिनि, जेके बि प्रॉब्लम्स आहिनि, उहो उनखे गॾु करे ऐं हिक ई महिल हल करे सघे पियो। ॾिसो, सभु पहिरियां जंहिंमहिल आर्टिफिशियल इंटेलिजेंस हिन दुनिया में वाक़ुफ़ु न हुई, मौजूदु न हुई, त उन वक़्तु असांजे कारखाननि में, असांजी फैक्ट्रीज़ में मुलाज़िम इंसान कमु कंदा हुआ ऐं इंसान तमामु ऊचाई ते न पिया पहुची सघनि या जिथे हाई टेम्परेचर हुयो उते इंसान डिफ़िकल्टीज़ थिए पई इंसान खे रीच थियण में, त उते पहुचण में डिफ़िकल्टीज़ थिए पई ऐं इंसान 24 घंटा कमु न पियो करे सघे। अॼु जेकॾहिं आर्टिफिशियल इंटेलिजेंस अची वई आहे त उन असांखे तमामु आसानियूं पैदा करे छॾियूं आहिनि। असां जिथे इंसान न पियो पहुची सघे उते आसानी सां असां रोबोट खे पहुचाए सघूं था। पर रोबोट असांजी लाइफ जे असांजी ज़िंदगी में रोबोट ते आर्टिफिशियल इंटेलिजेंस मौजूदु न आहे। असां खोड़ सारा मिसाल ॾिसूं, असां जॾहिं गूगल में वेंदा आहियूं त असां उनखे वॉइस कंदा आहियूं त जेका बि शइ असांखे मिलंदी आहे, मीन्स घुरिज हूंदी आहे, उहा अची वेंदी आहे। इहा बि आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे। जेकॾहिं असां ॾिसूं त असांजे 5 स्टार होटलनि में या असांजे घरनि में जेकॾहिं सेंसर वारा दरवाज़ा लॻाए वञनि था, उहा बि आर्टिफिशियल इंटेलिजेंस ई आहे। अॼुकल्ह जहाज़ में बि आर्टिफिशियल इंटेलिजेंस अची वई आहे। हांगकांग में हिकु कंपनी 2016 में हिकु रोबोट ठाहियो जंहिंखे सोफिया जो नालो ॾिनो वियो। उन सोफिया जी इहा ख़ुशूसियत हुई त उहा हिकु मुकमल औरत वांगुरु पंहिंजूं ख़ासियतूं रखे पई। उहा हिकु बहितरीनु ड्राइवर खां बहितरीनु ड्राइव गाॾी करे सघे पई। ॾिसो, जेकॾहिं अॼु असांजा ड्राइवर बदकलामी कनि था, इलाही था, गाॾियूं तेज़ हलाइनि था ऐं कानूनी सिग्नल वेठो वञनि था, उन ई खे मद्देनज़र में बि रखंदे हिकु गूगल गाॾी ठही आहे जंहिंमें वाइसर लॻाया विया आहिनि। उन वाइसरनि जी मदद सां जॾहिं बि कोई बि इंसान या काई साह वारी शइ या ओचितो कंहिं हादसे जो उन्हनि खे शक पवे थो त उहा ऑटोमेटिक कुझु ब्रेक ॾेई वञे थी ऐं असांजे केतिरा ई इंसान उन्हनि हादिसनि खां बची सघनि था। त इहा आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस। आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो असांजी लाइफ में तमामु बहितरीनु कमु आहे ऐं तमामु घणी इम्पोर्टेंट आहे असांजी लाइफ में।